अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, काफ़ी दोस्तनि कमेंट कया आहिनि दर्दनि जो देस कॾहिं हलंदो। 8-9 महीना गुज़री विया आहिनि, अञा ताईं ड्रामो न आहे हली सघियो। कहिड़ा मसइला आहिनि जंहिंजे करे ड्रामो न पियो हले, इहा मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न आहे कयो त वीडियो खे लाइक कयो, ऐं जेकॾहिं चैनल ते पहिरियों दफ़ा आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों, अचो त पंहिंजे टॉपिक जे वीडियो जी शुरूआति कयूं। दोस्तों, अॼु खां तक़रीबन 8-9 महीना पहिरियां KTN चैनल ते दर्दनि जो देस नाले ड्रामे जा टीलर हलिया हुआ, पर ड्रामो अञा ताईं न आहे हलियो। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदुसि, मूंखे हिकु अदाकार खां ख़बर पई आहे त दर्दनि जो देस ड्रामे जा काफ़ी क़िस्तूं कंप्यूटर एडिटिंग दौरान सड़ी वियूं आहिनि, जंहिंजे करे डायरेक्टर ॿीहर ड्रामे जी क़िस्तनि खे शूटिंग करे रहियो आहे। जीअं क़िस्तूं पूरियूं थींदियूं त ड्रामो KTN चैनल ते हलाई वेंदी। हिन ड्रामे में सिंध जा मशहूरु अदाकार असद कुरैशी, अब्बास गुल, सैयद निसार शाह, ज़ुल्फ़िकार बुर्दी, मंज़ूर मुराद समेत ॿिया सिंधी अदाकार शामिल आहिनि। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। हिन वीडियो बाबति पंहिंजी राय कमेंट कयो, ऐं असांजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों, मां तव्हांखे मिलंदुसि कंहिं ॿिए वीडियो में। हिन वक़्तु मूंखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।